अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां अवां जो पंहिंजो यूट्यूबर स्टार वेब टीवी। दोस्तों अॼु जी हिन वीडियोस में आऊं तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ज़हर ज़िंदगीअ में खेरू कलसूम सां छा करण वारो आहे। दोस्तों खेरू मोटरसाइकिल ते जीअं त कलसूम खे खयूं वञे पियो ऐं जीअं त अॻियां ओठो ऐं लुकमान संदसि दग झले बीही रहिया। खेरूअ खे रतो वाह कयो वियो, उतां कलसूम डुकण लॻी। लुकमान ऐं ओठो संदसि पोयां लॻा ऐं खेसि खे पकड़े वठी घर आया। दोस्तों हीउ ड्रामो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। ज़हर ज़िंदगी जो डायरेक्टर खजू आहे ऐं राइटर नूर ज़हूर आहे। हीउ ड्रामो ओनली ऑन सिंध टीवीअ ते हलंदो आहे। दोस्तों आयशा पाणीअ में सुठा शॉट ॾिना आहिनि ऐं उन खां अलावा कैमरामैन आहिनि ताहिर आराई, हिकु सुठो बहितरीनु कैमरामैन पिणु आहे। दोस्तों अॼु जी वीडियो अगरि तव्हांखे पसंदि आई हुजे त लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब। स्टार वेब टीवी को ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।